नासिनमा खे आगाह कंदा हलूं। 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। नारो वेझो नौजवान रेगिस्तानी इलाइक़े में उञ विघे फोत थी वियो आहे। ॻोठ सावण खान ख़ासकेली जो रहवासी नौजवान अफ़सल ख़ासकेली अॼु उञ विघे फोत थी वियो आहे। नौजवान 2 ॾींहं अॻु घरां गुम थी वियो हो। अॼु इसराए भरिसां रेगिस्तानी इलाइक़े मां संदसि लाश मिलियो आहे ऐं नौजवान गूंगो हुयो। नौजवान जो मढ़ घर पहुचण ते संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। नारो वेझो नौजवान रेगिस्तानी इलाइक़े में उञ विघे फोत थी वियो आहे। ॻोठ सावण खान ख़ासकेली जो रहवासी नौजवान अफ़सल ख़ासकेली उञ विघे फोत थी वियो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। नौजवान 2 ॾींहं अॻु घरां गुम थी वियो हुयो। अॼु सराय भरिसां रेगिस्तानी इलाइक़े मां संदसि लाश मिलियो आहे ऐं नौजवान गूंगो हुयो। नौजवान जो मढ़ घर पहुचण ते संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा।